वमन सल्ला मिनहुम तिलकल लैलत मिअत रकातिन के खुश नसीब वरी एड़ा हुंदा हन जेके हिकड़ी रात में 100 रकातूं नफिल पढ़ंदा हन। 100 रकातूं 50 नफिल। आयो तैयार? केड़ा केड़ा तैयार आयो? यकरा फी कुल्ली रकातन बिल हम्द व कुल हुवल्लाहु अहदुन 10 मर्रात। हर रकात में जेके 100 रकातूं पढ़ंदा आहिन हर रकात में अलहम्द खां पो कुल हुवल्लाहु अहद 10 भेरा पढ़ंदा आहिन। ओ इहा थी सलातुल खैर जी नमाज। सलातुल खैर इमाम ग़ज़ाली तो लिखे तो मूं हुजूर जे 30 असहाबन को रिवायत आई आ असां ताईं पहुती आ। हुजूर जे 30 असहाबन फरमायो त मदीने वारे साईं को ॿुधोसीं त जेको 15 शाबान जी रात में 50 नफिल तो पढ़े सलातुल खैर जा त अल्लाह ताला उन जे सारी जिंदगी जा गुनाह बख्शे माफ तो करे। सुभान अल्लाह। जेको 50 नफिल पढ़े 15 शाबान जी रात में 50 नफिल तो पढ़े अल्लाह ताला नहरूं खोटींदा। हिय खीर जी नहर, हिय माखीअ जी नहर, हिय शराबन तहूरा जी नहर, ही बंगलो, ही सोन जी माड़ी, ही बाग उन जेला जेको 15 शाबान जी रात में 50 नफिल पढ़ी पूरा कंदो आ। सौदो सस्तो थियो या महांगो जी? व खब्बऊहु इंदहुम लिल मर्दा यब्तगून बिज़ालिकल बरकत फी हाज़िहिल लैल। वरी छा कंदा है ने जो ज़मज़म जो पानी खणी को मरीज को बीमार केंके पेट में सूर, केंके मथे में सूर, केंके चेल में सूर, को फिफड़न जो बीमार, को गुर्दन जो मरीज ज़मज़म पानी प्यारींदा वींदा है त बीमारन के शफा मिलंदी वेंदी। पर मक्के वारा मदीने वारा ये